यूनिवर्सिटी के मारवी गर्ल्स हॉस्टल में सहूलतन की खोट ऐं प्रोस्ट पारां शागिर्दनि मथां संगीन इल्ज़ाम हणण ते प्रोस्ट नाहिद आराई खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। सिंधी इंतज़ामिया प्रोस्ट खिलाफ़ सख्त नारेबाज़ी करे प्रोस्ट खे हटाइण जो मुतालबो कयो। सिंध यूनिवर्सिटी के मारवी गर्ल्स हॉस्टल में बुनियादी सहूलतन की खोट, हॉस्टल प्रोस्ट प्रोफेसर नाहिद आराई के मबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां मुख्य गेट आॾो एहतजाजी धरणो हुयो। शागिर्दनि एहतजाज दौरान सख्त नारेबाज़ी कंदे इंतज़ामिया खिलाफ़ पंहिंजी बेज़ारी जो इज़हार कयो। एहतजाज कंदड़ शागिर्द पार चन्ना, अंबर जरवार, इसरार सैयद, फरमान शाह, मेहदी सोलंगी, ज़ाहिद कीरियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हॉस्टल में साफ़ पानी, सफ़ाई, सिक्योरिटी ऐं ॿियनि ज़रूरी सहूलतनि जी सख़्त खोट आहे, जॾहिं त संदनि शिकायतनि ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। तन इल्ज़ाम हो त प्रोस्ट नाहिद आराई न सिर्फ लापरवाही करे रही है पर शागिर्दनि सां तोहीन आमेज़ रवैयो पिण इख्तियार करे रही। हॉस्टल जा रूम मरम्मत जे लाइक़ आहिनि पर उन्हनि ते का बि मरम्मत नथी कई वञे। असां शिकायतूं कयूं पर केरु ॿुधण लाइ तयार न आहे। पोयनि 4 कलाकनि खां एहतजाज हॉस्टल गेट आॾो जारी आहे, जॾहिं त इंतज़ामिया पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वफ़द जी सूरत में शागिर्द अॻवाननि सां ॻाल्हियूं पिण कयूं वयूं पर कंहिं बि क़िस्म जो असल 4 कलाकनि जे एहतजाज खां पोइ सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया, जंहिंमें रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी डॉक्टर मुश्ताक ॾियारी को, स्टूडेंट अफेयर डॉक्टर यूनुस लिगारी एहतजाज जी अॻवानी कंदड़ शागिर्द अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं संदसि अहम मुतालबो हॉस्टल प्रोवोस्ट नाहिद आराई खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इन ॻाल्हि जी आहे त आख़िरकार केसीं ताईं सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे बुनियादी सहूलतनि जे लाइ एहतजाज कंदा रहंदा ऐं कॾहिं हिननि जा जाइज़ मुतालबा एहतजाज खां बग़ैर हल कया वेंदा। कैमरा टीम सां गॾु राशिद ज़रदारी, कोशिश डिजिटल, जामशोरो।